अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी मिरर में अवां खे भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, असांजो अॼोको प्रोग्राम बोड सूरत हाल खां पोइ मुल्क में पैदा थियल कणक जी खोट ते आहे। असां इहो मालूम करण जी कोशिश कंदासीं त हिन वक़्तु मुल्क में केतिरा मेट्रिक टन कणक जी घुर्ज आहे ऐं असां वटि कणक जा ज़ख़ीरा केतिरा मौजूदु आहिनि। सिंध, पंजाब, केपी ऐं बलूचिस्तान जे सरकारी गुदामनि में हिन वक़्तु केतिरी कणक पयल आहे ऐं मुल्क जे सभ खां वॾे सूबे पंजाब में बोड जे तबाहिनि खां पोइ कणक जा मौजूदु ज़ख़ीरा इम्कानी कणक जे बहरान के मुंहुं ॾियण लाइ काफ़ी आहिनि या हुकूमत खे ॿाहिरां कणक घुराइणी पवंदी। इन हवाले सां समूरा तफ़सील अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। सिंध जे खुराक खाते सरकारी गुदामनि में पियल कणक नेकाल करण लाइ कहिड़ी सिफ़ारिश कई आहे ऐं वॾे वज़ीर खे उमाणियल समरीअ में ॿियूं कहिड़ियूं सिफ़ारिशूं या तजवीज़ूं शामिल आहिनि, कोशिश कंदासीं त इन्हनि समूरनि मामलनि ते तफ़सील सां ॻाल्हाइजे। सिंध जे सरकारी गुदामनि में पियल कणक हिन वक़्तु नेकाल करण सां हुकूमत खे केतिरो नुक़सानु बर्दाश्त करणो पवंदो ऐं गुदामनि में पियल कणक जी सार संभाल लाइ माहवार हुकूमत केतिरो ख़र्च करे थी, कोशिश कंदासीं त समूरियूं हक़ीक़तूं साम्हूं आणजनि। मुल्क में बोड सूरत हाल खां पोइ कणक जी खोट ज़रूरत खां 34% घटि कणक ज़ख़ीरा मौजूदु। बहरान वधीक संगीन थियण जो ख़दशो, अटे जा अघ बि वधी विया। सिंध जे गोदामनि में 203 अरब रुपयनि जी पयल 14.5 लख मेट्रिक टन कणक 35 खां 40% नुक़सान ते नेकाल करण जी सिफ़ारिश, मामिलो ॿीहर काबीना हवाले। खुराक खाते पारां वॾे वज़ीर खे उमाणियल समरी में वफ़ाक़ी वज़ीर जी सरबराहीअ में थियल इजलास जो ज़िक्र। 30 लख मेट्रिक टन कणक जी खोट पैदा थियण जो ख़दशो ज़ाहिर। मुल्क में 71 लख 43 हज़ार मेट्रिक टन कणक घुर्बल सरकारी इदारनि वटि रुगो 47 लख 21 हज़ार मेट्रिक टन कणक जो स्टॉक मौजूदु। पंजाब हुकूमत के 22 लख 68 हज़ार मेट्रिक टन कणक घुर्बल, ज़ख़ीरा रुगो 8 लख 88 मेट्रिक टन रहिजी विया। केपी में भी 75 हज़ार मेट्रिक टन कणक जी खोट। अटे जे अघनि में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। सिंध में पयल 14.5 लख मेट्रिक टन कणक नेकाल करण जो मुनासिब वक़्तु आहे, खुराक खाते जे वॾे वज़ीर खे उमाणियल समरी। मौजूदा वक़्त में कणक नेकाल करण सां सरकारी ख़ज़ाने खे घटि नुक़सानु थींदो ऐं अवाम खे मुनासिब अघ ते अटो बि फ़राहम थी सघंदो। सिंध काबीना 14.5 लख मेट्रिक टन कणक जो स्टॉक नेकाल करण लाइ क़ीमत जी मुक़ररी, ख़राब कणक जी नीलामी ऐं रहतुनि जी अदायगीअ लाइ सब कमेटी जोड़ी हुई। सब कमेटी जो चेयरमैन जाम खान शोरो ऐं मेंबर्स बोड सूरत हाल जी मॉनिटरिंग में मसरूफ़ हुजण सबबि फौरी तौर इजलास थियण जो इम्कान घटि आहे, समरी में इज़हार। गोदामनि में पियल कणक नेकाल करण बाबति पॉलिसी जी मंज़ूरी ॾियो। ख़राब कणक जी नीलामी ऐं रहतुनि वारा मामला काबीना जी सब कमेटी वटि रहण ॾिना वञनि। 14,658 रुपयनि में ख़रीद कयल 100 किलो वारी बोरी 9,500 रुपयनि ताईं नेकाल थियण जो इम्कान। सब्सिडी जी मद में 71 अरब रुपयनि जो नुक़सानु खणणो पवंदो। गुदामनि में पियल कणक सां हर महीने 2.5 अरब रुपयनि जो भार वधे पियो। अक्टूबर महीने ताईं कणक विकिरो न थी त कर्ज़ अञा वधी वेंदो। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ स्टूडियो में मौजूदु आहे KTN न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर सकीर चांडियो। सकीर, वॾी महिरबानी। नाज़रीन, असांजी कोशिश हूंदी त इन समूरनि मामलनि ते सिंध सरकार जो मौक़िफ़ बि मालूम कयूं ऐं पंजाब जी सूरत हाल ॼाणण लाइ किसान इतिहाद जे चेयरमैन सां बि ॻाल्हि ॿोल जी कोशिश कंदासीं। सकीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त मुल्क में ताज़नि बरसातुनि ऐं बोड जी तबाहिनि खां पोइ मुल्क में कणक जो बहरान पैदा थी वियो आहे। हिन वक़्तु मुल्क में कणक जी घुर्ज केतिरी आहे ऐं सरकारी गुदामनि में मजमूई तौर कणक जा केतिरा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि? वॾी महिरबानी रोशनी। मुल्क में बोड वारी सूरत हाल आहे ऐं उनखां पोइ जेके ताज़ियूं बरसातूं पयूं उनखां पोइ जेका आहे उहो खुराक जी खोट जो मसइलो पैदा थी वियो आहे ऐं इन सिलसिले में जेको आहे ज़ाहिर आहे पंजाब में तमामु वॾी जेका उहा बोड आई ऐं उते जेके कणक हुई ऐं कणक बि जेको आहे फसल थी सघंदो या न उहो त वक़्तु ॿुधाईंदो, पाणी निकाल कीअं थींदो। उनखां अलावा मुल्क में जेके हिन वक़्तु जेके फिगर साम्हूं आया आहिनि सरकारी, त जेका मुल्क में घुर्ज जेका आहे उहा 71 लख 43 हज़ार जेका हिन वक़्तु घुर्ज आहे मुल्क जी, सॼे मुल्क जी। पर हिन वक़्तु जेका आहे उहा 47 लख मेट्रिक टन कणक मुल्क में मौजूदु आहे। हाणे इन मामले ते वफ़ाक़ी अख़्तियारनि जेका इन ॻाल्हि ते ज़ोर ॾेई रहिया आहिनि त 20 खां 30 लख मेट्रिक टन जेका आहे उहा
ॿाहिरियां घुराई वञे, छाकाणि जो मुल्क में बोड वारी सूरत हाल आहे। इन सिलसिले में सूबाई हुकूमतनि सां बि जेका उन्हनि जी ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे। काल जेको आहे असांजे वॾे वज़ीर सां बि जेको आहे उन्हनि मुलाक़ात कई ऐं उनखां अलावा ॿियनि सूबनि जी जेको आहे उहा अख़्तियारनि सां बि उन्हनि जूं ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। त पंजाब जी जेका घुर्ज आहे उहा 22,68,000 आहे, पर पंजाब जेको आहे पंजाब में हिन वक़्तु जेका उनजी फिगर्स अचे पई 8,88,000 मैट्रिक टन कणिक उन्हनि वटि मौजूदु आहे, यानी उते 14 लख मैट्रिक टन कणिक जी हिन वक़्तु शार्टेज आहे। त सिंध में त छाकाणि सिंध में गुज़िरियल साल कणिक हिननि रिलीज़ न कई हुई, उन्हनि वटि कणिक पुराणी पयल आहे ऐं सिंध वटि जेका फिगर अचे पई उहा 13,85,000 मैट्रिक टन कणिक मौजूदु आहे। उन्हनि जी घुर्ज बि एतिरी आहे, एतिरी कणिक उन्हनि वटि मौजूदु बि आहे, यानी सिंध में को बहरान न आहे। उनखां अलावा KPK में जेका आहे उहा हिन वक़्तु 2,73,000 मैट्रिक टन कणिक मौजूदु आहे, जॾहिं त इन जी घुर्ज जेका आहे उहा 3.5 लख मैट्रिक टन कणिक KPK जी आहे। उनखां अलावा वफ़ाक़ी इदारो आहे पास्को वटि जेका हिन वक़्तु कणिक आहे उहा 22 लख मैट्रिक टन हिन वक़्तु पयल आहे ऐं उनजी घुर्ज 3 लख टन मैट्रिक टन जेका आहे उहा उन्हनि वटि हुजणु घुरिजे। त मजमूई तौर ते इहे कणिक जो जेके फिगर्स अचनि पिया त 47,21,000 मैट्रिक टन कणिक हिन वक़्तु स्टॉक मौजूदु आहे मुल्क में, पर इहो 71,43,000 हुजणु घुरिजे, यानी घुर्ज जेका आहे उहा आहे। त इहा हाणे मुल्क में जेको आहे उहा बोड वारी सूरत हाल खां पोइ अटे जूं क़ीमतूं जेके आहिनि उहे वधी वियूं आहिनि, कणिक जी खोट आहे ऐं इन ई सूरत हाल ते मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे पॉलिसियूं सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ी अख़्तियारियूं उन मामलनि ते जेका आहे उहो गौर वीचार करे रहियूं आहिनि। अच्छा, ये ॿुधाइजो त सिंध में गुज़िरियल 2 सालनि खां पयल पुराणी कणिक रिलीज़ करण लाइ सिंध जे खुराक खाते जेका नई समरी वॾे वज़ीर खे उमाणी आहे, उन में ॿियूं कहिड़ियूं तजवीज़ूं या सिफ़ारिशूं थियलियूं आहिनि? ॾिसो, सिंध जे खुराक खाते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते समरी जेका उहा उमाणींदो रहियो आहे, पर उन समरी ते जेको आहे को हिन वक़्त ताईं फ़ैसिलो न पियो थिए। हिकु भेरो ॿीहर जीअं ई मुल्क में बोड वारी सूरत हाल पैदा थी आहे त वरी नई समरी जेका आहे उहा सिंध जे वॾे वज़ीर ॾांहुं मोकिली आहे। नयूं सिफ़ारिशूं जेके आहिनि उहे मोकिलियूं आहिनि त जीअं वीट रिलीज़ पॉलिसी जेका आहे 2025-26 जारी थी सघे या उहा मंज़ूर थी सघे। सही आहे। सिंध जे खुराक खाते उन में समरी में इहो ज़िक्र कयो आहे त अक्टूबर 2024 में असीं समरी उमाणी हुई त उन में मुख़्तलिफ़ जेके तजवीज़ूं हुयूं त जेका हिननि खे 13,338 रुपयनि में 100 किलोग्राम वारी बोरी पई हुई, उहा उन वक़्तु यानी 2024 अक्टूबर 2024 में उहा उन्हनि खे उते रेट जेको उन वक़्तु हुयो उहो 7,500 हुयो। त उन में जेका इन्हनि खे 5,800 रुपयनि जी जेका उहा सब्सिडी जे हिसाब सां 80 अरब रुपयनि जो जेको आहे उन्हनि खे नुक़सानु बर्दाश्त करिणो पइजी रहियो। त इन जे करे रेट घटि हुयो त सिंध हुकूमत उन वक़्तु जेको आहे इहा कणिक जेका रिलीज़ न कई, पोइ सॼो साल कणिक रिलीज़ न थी ऐं रेट बि जेके उहो एतिरा न हुया। पोइ पुराणी कणिक आहे इहा सिंध हुकूमत वटि पयल 2023-24 ऐं 23-24 ऐं 2022-23 वारी इहा कणिक जो स्टॉक मौजूदु आहे। त तक़रीबन पहिरीं 4.5 लख जे लॻभॻि 22-23 जो हुयो ऐं 23-24 जो जेको आहे उहो वरी 9 लख मैट्रिक टन, त मजमूई तौर ते 13,76,000 मैट्रिक टन कणिक हिननि वटि मौजूदु आहे जेका इन्हनि खे रिलीज़ करणी आहे। सही। त हिन वक़्तु जेका नई समरी मोकिली वई आहे त उन्हनि खे तजवीज़ूं ॾिनियूं वयूं आहिनि त जीअं ई अगस्त में जेको आहे उहो 10 अगस्त ते उन समरी में इहो ज़िक्र कयो वियो आहे त 10 अगस्त ते जेको 100 किलोग्राम वारी बोरी जो 6,500 रुपया जेको आहे उहो रेट हुयो, पर उहो हाणे जीअं ई बोड वारी सूरत हाल पैदा थी, मुल्क में खुराक जी खोट पैदा थी आहे त जेको कणिक जो रेट आहे उहो मथे चढ़ियो आहे। त हाणे उहो 6,000 मां वधी करे 9,000, 9,200, 9,500 ताईं रेट हले पियो। त सिंध हुकूमत यानी खुराक खातो जेको आहे नई समरी तयारु कई आहे त इहा कणिक असांखे जेका उहा निकाल करणु घुरिजे। जेकॾहिं 9,000 जे हिसाब सां इहा कणिक वञे थी त उनखे 71 अरब रुपयनि जी जेका उहा सब्सिडी यानी सब्सिडी जी मद में जेको आहे उहो नुक़सानु बर्दाश्त करिणो पवंदो, छाकाणि जो हिननि खे इहा 10,000 रुपयनि में इहा उन्हनि ख़रीद कई, पर हिननि खे 14,000 रुपयनि में इहा सॼा व्याज मिलाए करे मुख़्तलिफ़ कमर्शियल बैंकनि जो
ऐं ॿियूं जेको किराए जी मद में या गोदामनि जो जेको ख़र्चो आहे उहो सॼो समूरा ख़र्च मिलाए करे 14,658 रुपयनि में बोरी पई आहे। पर हिन वक़्तु रेट जेको आहे उहो 9,000 रुपया हले पियो। त यानी हिकु बोरी ते 6,000 या 6,500 जे हिसाब सां जेको उन्हनि खे सब्सिडी यानी उन में इन्हनि खे 71 अरब रुपयनि जो नुक़सानु बर्दाश्त करिणो पवंदो। त इहे सिफ़ारिशूं जेको आहिनि उहो सिंध जे वॾे वज़ीर खे मोकिलियूं वयूं आहिनि, छाकाणि जो इन मामले खे ॾिसण जे लाइ काबीना इहो चयो हुयो फेबरवरी वारे महीने में त इन मामले खे ॾिसण जे लाइ हिकिड़ी सब कमेटी जोड़ी वई हुई। उहा सब कमेटी जेका आहे उहा जाम ख़ान शोरो जी सरबराही में ठाही वई हुई, जंहिंमें स्पेशल असिस्टेंट जब्बार ख़ान बि हुयो, CMIT जो ख़ासि मददगार बि हुयो ऐं उनखां अलावा मुकेश कुमार चावला बि इन जो मेंबर हुयो। त उहे बोर्ड वारी सूरत हाल में हिन वक़्तु मसरूफ़ आहिनि, तंहिं करे इहो मामिलो हाणे काबीना ॾे मोकिलियो वियो आहे त उहो इन मामले खे ॾिसनि ऐं फौरी तौर ते जीअं ई रेट वधियो आहे त इहा कणिक जेका आहे पुराणी इन्हनि वटि पयल आहे ऐं इहा नेकाल थी वञे। अच्छा सगीर, हिन वक़्तु जेकॾहिं हुकूमत खुराक खाते जे सिफ़ारिश ते अमल कंदे गोदामनि में पियल कणिक रिलीज़ करे थी त सब्सिडी जी मद में सिंध सरकार खे केतिरो नुक़सानु बर्दाश्त करिणो पवंदो? सिंध जे खुराक खाते पहिरीं त मुख़्तलिफ़ जेके आहिनि यानी 10 सिफ़ारिशूं उन्हनि खे मोकिलियूं हुयूं पहिरीं समरी में। सही। जॾहिं हाणे जेका नई समरी मोकिली वई आहे उन में 6 सिफ़ारिशूं मोकिलियूं वयूं आहिनि रेट जे हिसाब सां त उन्हनि खे केतिरो नुक़सानु बर्दाश्त करिणो पवंदो। सही। पहिरियों नंबर जेका उन्हनि खे ॾिनो वियो आहे त इहा जेका कणिक जी बोरी आहे इन्हनि खे हिन वक़्तु ताईं समूरनि ख़र्चनि व्याज या जेके गोदामनि जो ख़र्चो, उन्हनि जो रेंट, फेमिगेशन वग़ैरह जेके बि ख़र्चो उन्हनि जो थियो आहे त तक़रीबन इहा 100 किलोग्राम वारी बोरी हिननि खे 14,658 रुपयनि में पई आहे। सही। त उहो पहिरियों जेको प्रपोज़ल मोकिलियो वियो आहे त उन में जेकॾहिं मार्केट में 8,000 रुपयनि जे हिसाब सां इहा बोरी विकामजे थी, यानी कणिक इहा 13 लख मैट्रिक टन 13,76,000 मैट्रिक टन कणिक ही नेकाल कनि था त फ़ी बोरी ते इन्हनि खे 6,658 रुपया ॾियणी पवंदी, यानी नुक़सानु बर्दाश्त करिणो पवंदो हिकु बोरी ते। त मजमूई तौर ते इन्हनि जो 84 अरब रुपयनि जो इन्हनि खे नुक़सानु थींदो। हाणे चवंदा सेकंड ते त जेकॾहिं 9,000 रुपयनि जे हिसाब सां हिन वक़्तु छाकाणि जो 9,200 रुपयनि जो रेट हले थो, अगरि 9,000 जे हिसाब सां इहा कणिक हिननि विकिरो कई त बि हिननि खे फ़ी बोरी ते 5,658 रुपयनि जो नुक़सानु थींदो। उन हिसाब सां 71 अरब रुपयनि जो सिंध हुकूमत खे चूनो लॻंदो। अगरि 9,500 रुपया हिन वक़्तु 9,500 रुपयनि जे हिसाब सां अगरि इहा कणिक विकिरो थिए थी या 9,500 रुपयनि ताईं रेट पहुचे थो त पोइ बि इन्हनि खे 5,158 रुपयनि जी फ़ी बोरी ते सब्सिडी ॾियणी पवंदी, त यानी 65 अरब रुपयनि जो उनजो काथो लॻायो वियो आहे। अगरि 10,000 रुपया रेट थिए थो कणिक जो 2-3 ॾींहंनि खां पोइ जेकॾहिं कणिक जो अञा रेट वधे थो ऐं हीअ इंतज़ारु कनि था, छाकाणि जो हीअ एतिरो इंतज़ारु नथा करे सघनि, छाकाणि जो हर महीने इन्हनि खे 2.5 अरब रुपयनि जो नुक़सानु बर्दाश्त करिणो पवे थो ऐं हिन वक़्तु बि 203 अरब रुपयनि जो इहो सॼो स्टॉक पियल आहे। जेकॾहिं इन्हनि इहो स्टॉक हिकु महीने ताईं इहो रिलीज़ न कयो त 2.5 अरब रुपयनि जो यानी जेके व्याज जा कमर्शियल जेके लाइबिलिटीज़ आहिनि उहे इन्हनि ते चढ़ी वेंदियूं ऐं जेको उनखां अलावा जेको गोदामनि जो रेट आहे, फेमिगेशन जो ख़र्चो आहे, हर महीने इन्हनि ते 2.5 अरब रुपयनि जो बोझ पियल आहे। त इन करे ही तकिड़ो कणिक रिलीज़ करणु चाहिनि था त 10,000 जे हिसाब सां इन्हनि खे 4,600 जे हिसाब सां इन्हनि खे तक़रीबन 58 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾियणी पवंदी। त ईअं ई मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे तजवीज़ूं मोकिलियूं वयूं आहिनि, तक़रीबन 6 अहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि, 6 अहिड़ा ऑप्शन ॾिना विया आहिनि। उहे रेट जे हिसाब सां त केतिरो अगरि रेट बीहे थो 9,000 जे हिसाब सां मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त एतिरे रेट में हेतिरी सब्सिडी जेका ॾियणी पवंदी, ईअं ई हिकिड़ी समरी मोकिली वई आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त काबीना कहिड़े ऑप्शन खे मंज़ूर करे थी। सगीर, अवां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे खुराक खाते बाबति वॾे वज़ीर जो ख़ासि माविन अब्दुल जब्बार ख़ान। अस्सलाम वालेकुम अब्दुल जब्बार ख़ान। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। जब्बार साहब, सिंध में पियल पुराणी कणिक रिलीज़ करण बाबति हुकूमत कहिड़ी पॉलिसी जोड़ी आहे, मंज़ूर करण छा वञी रही आहे? असां पुराणी कणिक जेको असां वटि स्टॉक जेको पियो आहे तक़रीबन असां वटि पियो आहे 30 करोड़ 25 लख बोरियूं आहिनि जेके असां वटि पयूं आहिनि, बैग जेके पिया आहिनि। हाणे उहो असां जेको आहे अनक़रीब असांजी जेको आहे कैबिनेट जो इजलास थींदो
असां उन में जेको आहे रखंदासीं रिलीफ पॉलिसी ऐं जेको बि कैबिनेट फ़ैसिलो कंदी त उनजे मुताबिक़ जेको आहे असां कंदासीं। अच्छा जब्बार साहब, सिंध काबीना जेको आहे 27 फरवरी 2025 ते हिकिड़ी सब कमेटी ठाही हुई जंहिंजो चेयरमैन जेको आहे उहो जाम ख़ान शोरो आहे। इहे मामला कणिक निकाल करण या जेका कणिक जेका ख़राबु पयल आहे उनजी नीलामी या पास्को जो जेको रहतूं आहिनि उहे मामला या उहो सॼो टास्क जेको आहे उहो कैबिनेट जी सब कमेटी खे मोकिलियो वियो। काबीना में इहो मामलो खणी वञणु पिया चाहियो? न, असां वटि जेतिरी बि कणिक पई आहे जेको ख़राबु आहे या स्टॉक जेको सही पियो असां रिलीज पॉलिसी जेको आहे कैबिनेट में खणी ईंदासीं ऐं कैबिनेट जो जेको फ़ैसिलो हूंदो थींदो उनजे मुताबिक़ असां हुनखे जेको आहे रिलीज पॉलिसी खणी ईंदासीं ऐं पंहिंजो पुट जेको मिलनि जो आहे चकी वारा जो आहे हुनखे ॾींदासीं। अच्छा जब्बार साहब, हिन वक़्तु जेको रेट आहे उहो तक़रीबन 9,000 रुपया हले थो, जॾहिं त जेका 9,000 कुझु आहे। हा बिल्कुलु ईअं ई आहे, 9,200 जेको आहे उहो रेट हले पियो। त तव्हांखे जेका 100 किलोग्राम वारी जेका बोरी आहे उहा तक़रीबन तव्हांखे 14,658 रुपयनि में हिन वक़्तु ताईं उहा 14,000 ताईं पवे थी। त तव्हां एतिरी सब्सिडी बर्दाश्त करे इहा कणिक निकाल करणु वञो था ऐं कणिक बि पुराणी आहे? पुरानी तो आहे, वाकई में कुछ पुरानी भी आहे, नई जेके नई जेके आहे बाक़ी कणिक असांजी जेको आहे अलहमदुलिल्लाह बिल्कुलु सही हालत में आहे ऐं असां हुनजी प्यूरिफिकेशन बि कराई आहे ऐं जेको आहे गोदाम में पई आहे ऐं हुनजे थर्ड पार्टी सां हुनजो सर्वे बि करायो आहे ते हुनजे मुताबिक़ जेको आहे कणिक इंशाअल्लाह ताला जेकी मार्केट में ईंदी पई ईंदी। अच्छा सर, तव्हांजी समरी मुताबिक़ जेका वॾे वज़ीर खे हाणे ई मोकिली वई आहे हिन ई महीने में, त उन में ॼाणायो आहे असां मोकिली आहे जी जी ऐं जेको आहे मुंहिंजे ख़्याल में सेक्रेटरी तनासर बि पुॼी वई आहे लास्ट अची इंशाअल्लाह ताला कैबिनेट में अची वेंदी। कैबिनेट जो इजलास मुंहिंजे ख़्याल में थींदो त उन में जेको आहे रिलीफ पॉलिसी ॻाल्हाईंदासीं। अच्छा सर, तव्हांखे लॻे थो त इहा जेका कणिक तव्हां ॿुधायो था त 13,76,000 मैट्रिक टन जेका हिन वक़्तु गोदामनि में पई आहे, त तक़रीबन जेका आहे अटकल 1,40,00,000 जे लॻभॻि जेके बोरियूं आहिनि उहे पयल हूंदियूं। त हर साल ईअं थींदो आहे त कणिक गाइब थी वेंदी आहे, लिखत में त हूंदो आहे त इहा 13 लख जे बारे में जॾहिं चार्ज वरितो आहे त मूंखे फिगर मिलिया आहिनि जेके वक़्तनि फ़ौक़नि में फिगर जेको आहे घुराईंदो वेंदो आहियां DFC सां डायरेक्टर सां इंसान सेक्रेटरी सां साॻियो मूंखे जेको आहे उहो मिले थो जो कणिक पई आहे ऐं उहो जॾहिं असां हुनखे रिलीज़ वेंदासीं पोइ असां ॿुधाए सघंदासीं कि कणिक जेको आहे सुठी आहे या पूरी आहे। कणिक उहे पूरी आहे। कणिक जो जेको आहे जेके बि मक़सदु असांखे हर DFC या हुनजो जेको इंस्पेक्टर गोदाम जो इंचार्ज आहे उनजी रिपोर्ट असां वटि मौजूदु आहिनि ऐं उनजे मुताबिक़ असां थर्ड पार्टी सां सर्वे बि करायो आहे। उनजे मुताबिक़ कणिक असांजे गोदाम में मौजूदु आहे। अच्छा जब्बार साहब, असांजे गोदाम में मौजूदु आहे त उनजे मुताबिक़ इंशाअल्लाह ताला जॾहिं रिलीज़ थींदी त पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। सभिनि खे ख़बर पइजी कणिक जेको आहे। बाक़ी हाणे त माण्हू आहिनि न, माण्हू जेके बि ॻाल्हि कनि थो थिए थो साईं कणिक सभु गाइब थी वई आहे, थी वियो असांजे मुताबिक़ जेको आहे उनजे मुताबिक़ कणिक गोदामनि में आहे। थर्ड पार्टी सां हुन करायो सर्वे। अच्छा सर, कई कान उन मुताबिक़ जेको आहे उहो कणिक असां वटि पई आहे। पहिरीं 4 लख टन पहिरीं हुई, 9 लख टन पोइ ख़रीद कई त उहो कणिक पई असां इन करे असां गुज़िरियल साल असां हुनखे रिलीज़ करे कोन कयो कि असां रिलीज़ करियो आहे त कणिक जेको आहे उनजो रेट सफ़ा हेठि अची विया ऐं फार्मर जेको आहे फार्मर खे उहो ई नुक़सानु थियो ऐं वधीक नुक़सानु थिया ते हिन करे गवर्नमेंट जेको आहे कैबिनेट जेको आहे फ़ैसिलो कयो जे इन जो जेको बि नुक़सानु आहे गवर्नमेंट सिंध पाण बर्दाश्त कंदी, छो जो असां जेको गोदाम जो किरायो आहे ऐं बैंक जो लोन आहे जेको असां ॾियूं था त उनजे मुताबिक़ जेको आहे गवर्नमेंट उनखे बर्दाश्त कयो आहे। हाणे जेको अघु थोरो वधियो आहे ऐं दिन में जेको मां आहे तक़रीबन मां सम्झां थो असां
असांजी जेकी खपत जेकी आहे सीने बल्कि 4.5 लाख टन आहे। उनजे मुताबिक़ जेको आहे असां वटि 12-13 लाख असां वटि पई आहे। कुझु प्राइवेट जेके मिलियूं आहिनि उन्हनि वटि बि पंहिंजो स्टॉक हूंदो आहे, आमर वटि आहे। त इन जे करे मां सम्झां थो सिंध में को बि जेको आहे अहिड़ो बुरान न आहे। ऐं अचनि वारी फसल जे लाइ असां जेको आहे किसान फार्मरनि जे लाइ जेको आहे पॉलिसी जेको आहे उहो बि असां जेको आहे कंदासीं कैबिनेट में, ताकि जेको फार्मर जेको आहे उनखे सुठो रेट मिले ऐं फार्मर जेको आहे पंहिंजी कणक जेको पोखे सघे। सर मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त मुल्क में हिन वक़्तु ॿोॾि वारी सूरत हाल आहे। पंजाब में जेका आहे उते फूड सिक्योरिटी जो मसइलो अचे पियो। सिंध में जेका कणक आहे उहा 2022-23 ऐं 23-24 यानी 2 साल पुराणी इहा कणक पयल आहे। तव्हां सम्झो था त इहा पुराणी कणक जेका आहे उहा क़ाबिल इस्तेमाल बि थी सघे थी? बिल्कुलु बिल्कुलु जेके आहे जेके असां 9 लाख टन पोइ जेके असां ख़रीद कई उहो बिल्कुलु सही आहे। असां मां तव्हांखे ॿुधायां न हर साल जेको आहे उनजी असां 6 महीने खां पोइ उनजी कम्यूनिकेशन कराईंदा आहियूं ऐं उनजी दवाई लॻाए उनखे स्टॉक में जेको गोदाम में रखियो आहे उनखे जेको आहे सेव करे रखी आहे ऐं कणक बिल्कुलु जेको आहे क़ाबिल आहे, सही आहे। अच्छा सर, गुज़िरियल साल जेको आहे सिंध हुकूमत कणक जी ख़रीदारी न कई, जंहिंजे करे रेट बि थोरो घटि मिलियो आबादगारनि खे। छा हिन साल सिंध हुकूमत कणक ख़रीदारी वारे पासे वञे पई या हिन भेरे बि जेका उहा कणक ख़रीद न कंदी? मां तव्हांखे बात कयो न, जेके असांखे रिज़र्व त रखिणो आहे न, कणक रखणी आहे ऐं असां चाहियूं था कि किसान जेको आहे न फार्मर जेको आहे उनखे नुक़सान न थिए, उनखे अहिड़ो अघु असां ॾियूं ताकि उहो पंहिंजी कणक पोखे सघे ऐं उन में जेको आहे उनखे नुक़सान न थिए। अच्छा सर, जबा साहब जेका हिन वक़्तु जेका हाणे सिंध काबीना जो इजलास थियणु वञे पियो उनजी एजेंडा बि जारी थी वई आहे, त इन ई काबीना जे इजलास में तव्हां इहो मामिलो खणी ईंदव छाकाणि जो उनमें एजेंडा में इहो मामिलो शामिल न आहे? न, हिन में हाणे जेको आहे हाणे वरी जेको आहे असांजी 2-3 मीटिंगूं थी चुकियूं आहिनि। वफ़ाक़ी मिनिस्टर आहे उन सां मीटिंग थी आहे, CM साहब सां बि मीटिंग थी आहे इन मसइले ते असम्बली असांजी वियल आहे ऐं उहो जेको अची वई त ठीकु। इन टाइम ते जेको आहे मुंहिंजे ख़्याल में 23 तारीख़ जेको आहे कैबिनेट जो इजलास आहे। उन इजलास में स्पेशल जेको आहे जंहिंमें असां कोशिशि कंदासीं कि रखूं हुन में ऐं कैबिनेट खे रिलीज पॉलिसी ते इंशाअल्लाह ताला महीने ताईं या नेक्स्ट जेको इजलास थींदो हुन में रिलीज पॉलिसी असांजी जेको आहे थी वेंदी। ठीकु आहे, अव्हां जी वॾी महिरबानी अब्दुल जब्बार ख़ान साहब। अच्छा, जीअं अव्हां ज़िक्र कयो सब कमेटी जो, त इन हवाले सां ॿुधाइजो सिंध जे सरकारी गोदामनि में पियल कणक नेकाल करणु, 2022 जी ॿोॾि दौरान ख़राब थी वियल कणक जी नीलामी ऐं पास्को जूं रहतूं अदा करण वारा मामला हल करण लाइ सिंध काबीना जेका सब कमेटी जोड़ी हुई उहा कमेटी हिन मामले खे नज़रअंदाज थियो पई करे। ॾिसो, हिन वक़्तु ॿोॾि वारी सूरत हाल आहे ऐं इहो रीज़न्स ॿुधाइनि पिया त इहे मसरूफ़ आहिनि ॿोॾि वारी सूरत हाल में। इहो समरी में बि इहो चयो वियो आहे त इहो मामिलो काबीना ॾे मोकिलियो वञे। सही। त इहो असल में 27 फरवरी 2025 ते सिंध काबीना जो इजलास थियो ऐं उन इजलास में इन मामले खे ॾिसण जे लाइ यानी वीट रिलीज़ पॉलिसी ऐं जेका 2022 में जेका कणक ख़राब थी उन जी नीलामी ऐं पास्को जूं जेके आहिनि रहतूं तक़रीबन 7 अरब रुपयनि जूं जेके आहिनि रहतूं आहिनि, 17 अरब रुपयनि जूं जेके रहतूं आहिनि उन्हनि खे रहतूं अदा करण जे लाइ इहे 3 मामला ॾिसण जे लाइ जाम ख़ान शोरो जी सरबराही में कमेटी ठाही वई हुई। हाणे उन कमेटी में जेको आहे उहो एक्साइज़ एंड टैक्सेशन खाते जे सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला, खुराक ऐं CMIT जा जेके आहिनि ख़ासि मददगार बि उन जा मेंबर्स आहिनि। हाणे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते खुराक खातो समरियूं मोकिलींदो रहियो आहे इन सब कमेटी खे। इन नई समरी में बि इहो चयो वियो आहे त 18 जुलाई ते इन्हनि खे समरी मोकिली वई त इन मामले खे ॾिसो ऐं पुराणी कणक पयल आहे, हर महीने 2.5 अरब रुपयनि जो ख़र्चो थी रहे सिंध हुकूमत जो, तंहिं करे इनखे फौरी तौर ते हल कयो वञे, पर को बि इजलास न थियो। वरी ॿीहर 28 जुलाई ते हिकिड़ी ॿीहर समरी उमानी वई, उनजो बि को जवाबु सब कमेटी न ॾिनो, जंहिंखां पोइ वरी 2 सेप्टेम्बर ते ॿीहर हिकिड़ी समरी मोकिली वई त फौरी तौर ते जो इजलास घुरायो वञे, कणक ख़राब थिए थी। कणक जेका 22-23 ऐं 23-24
वारे इन साल जी आहे, तंहिं करे ही पुराणी कणिक आहे, फौरी तौर ते नेकाल थियणु घुरिजे, कणिक ख़राब बि थी सघे थी। पर उन्हनि कमेटी जेको आहे अञा ताईं को इजलास न कयो, जंहिंखां पोइ वरी नई समरी हाणे सिंध जे वॾे वज़ीर खे मोकिली वई आहे ऐं इन सब कमेटी खे बाईपास कंदे इहो चयो वियो आहे त कमेटी जो चेयरमैन यानी जाम खान शोरो ऐं उन जा मेंबर्स यानी मुकेश कुमार चामला ऐं ॿिया जेके आहिनि उहे बोर्ड वारी सूरत हाल खे मॉनिटरिंग करण में मसरूफ़ आहिनि। तंहिं करे जेको कणिक नेकाल करण वारी पॉलिसी जेका आहे उहा सिंध काबीना ने मोकिली वञे, उहा फौरी तौर ते मंज़ूर कई वञे। बाक़ी साल 2022 में जेका कणिक ख़राब थी उहो मामिलो उन जी नीलामी जो मामिलो या जेके पास्को जूं जेके 17 अरब रुपयनि जूं जेके रिहतूं आहिनि उन्हनि खे अदा करण वारो मामिलो जेको आहे उहो सब कमेटी ते छॾियो वञे। त इहो मामिलो बि जेको आहे हाणे सिंध काबीना में जेको आहे उहो पेश कयो वियो आहे। हाणे सिंध काबीना जो कुझु ई ॾींहंनि में इजलास आहे, ॾिसणो इहो आहे त उन बाबति जेको आहे उहो कहिड़ो फ़ैसिलो थिए थो। अच्छा, इहो ॿुधाइजो त सिंध में 2022 जी ॿोॾि दौरान कणिक ख़राब थी हुई या उहा कणिक खपाई वई हुई, इन मामले ते CMIT जी रिपोर्ट छो साइड लाइन कई वई आहे? ॾिसो, साल 2022 में जॾहिं बरसाती ॿोॾि आई, उन ॿोॾि दौरान जेका आहे खुराक खाते जा कामोरा उन्हनि खे हिकिड़ो बहानो बणाए बोर्ड खे उहा कणिक जेका आहे उहा खपाई हुयनि ऐं इहो CMIT जी रिपोर्ट में निशानदेही थी हुई। त उहा रिपोर्ट साइडलाइन कई वई। हाणे उन मामले खे जेको आहे उहो ईअं थियो आहे जो इहा मामिलो साइडलाइन कयो वियो ऐं हाणे इहो चई रहिया आहिनि सिंध हुकूमत यानी खुराक खाते वारा त इहा रिपोर्ट जेका आहे मैंडेट खां हटी करे उन्हनि जांच कई। त उन रिपोर्ट में CMIT जी रिपोर्ट में इहो चयो वियो हो त तक़रीबन 3.5 अरब यानी 3 अरब 22 करोड़ रुपयनि जो जेको आहे उहो घपलो कयो वियो हो ऐं इहा कणिक ख़राब ॼाणाए करे इहा हिननि खपाई हुई। उन कमेटी में CMIT जो हिकिड़ो मेंबर हुयो, उनखां अलावा जामशोरो ऐं दादू ज़िलनि जा जेके DCs हुया, खुराक खाते जा अमलदार हुया, ज़रायत खाते जो उन में अमलदार हुयो। इहा रिपोर्ट कंप्रीहेंसिव हिकिड़ी रिपोर्ट हुई ऐं उन रिपोर्ट चीफ मिनिस्टर सिंध खे मोकिली हुई ऐं उन्हनि में इहो चयो हुयो त इन्हनि जेका हथरादू जेका उहा सॼो इहो फ्रॉड कयो आहे। सरकारी कणिक जेका उहा ख़राब न थी आहे, इन्हनि कणिक ओपन मार्केट में इन्हनि खपाई ऐं कुझु जेके आहिनि उहे कणिक खपाइण खां पोइ ख़राब जेके बोरियूं हुयूं उहे भरे रखी करे जिन जो वज़न बि घटि हुयो उहे जेके सॼो हिकिड़ो फ्रॉड कयो वियो। तक़रीबन 3.25 अरब रुपयनि जो जेको आहे उहो घपलो कयो वियो। जिते खुराक खाते जो इहो एतिराज़ु इहो आहे त इन्हनि खे टास्क हिकिड़ो ॾिनो वियो ऐं हुननि मैंडेट खां हटी करे जेको आहे इन्हनि कमेटी कमु कयो, जंहिंखां पोइ उन मामिलो इहो जेको आहे तकरारी थी वियो आहे। ऐं हाणे खुराक खाते जो इहो चवणु आहे त इन मामले जेका कणिक ख़राब थी ॿोॾि दौरान त उन मामले जी ॿीहर यानी थर्ड पार्टी जे ज़रिए ॿीहर जांच कराई वञे त छा वाक़ई इहा कणिक ख़राब थी या खपाई वई, उन जी निशानदेही थियणु घुरिजे। जेकॾहिं ख़राब थी आहे त उन्हनि जी जेको आहे उनखे फौरी तौर ते उन जी नीलामी थियणु घुरिजे। सही, कणिक ख़राब थी या खपाई वई, इन मामले जी बि जांच थियणु घुरिजे। जीअं अवां ॿुधायो ऐं खुराक खाते जी समरी में बि ज़िक्र थियल आहे त हिन वक़्तु मुल्क में फूड सिक्योरिटी जी सूरत हाल पैदा थियण वारी आहे। इन सूरत हाल खां अॻु मुल्क में अटे जा अघ बि चोट चढ़ी विया आहिनि। इन हवाले सां अवां वटि कहिड़ी ॼाण आहे? असल में ॾिसो, मुल्क में ॿोॾि वारी सूरत हाल पैदा थियण खां पोइ फूड सिक्योरिटी जो जेको आहे उहा सूरत हाल संगीन थी वई आहे ऐं इन मामले ते उहा छाकाणि जो कणिक जी जेका उहा खोट आहे, पंजाब जेको आहे उहो स्टॉक गुज़िरियल साल उन्हनि घटि रेट ते उन्हनि रिलीज़ बि करे छॾियो हो। कराची जे फ्लोर्स मिलनि खे बि जेका उन्हनि कणिक ॾिनी हुई त सिंध हुकूमत वटि त कणिक पयल आहे। हाणे सिंध हुकूमत बि उहा निकाल करणु वञे पई, पर हाणे जीअं ई फ्लोर मिल वारनि या जेके ख़ानगी शोबे वटि हाणे कणिक जेका आहे उहा तमामु घणी पयल आहे त उन्हनि ज़ख़ीरा अंदोज़ी बि जेका उहा कणिक कई वई आहे। त इन करे हाणे सिंध हुकूमत जेसि ताईं कणिक रिलीज़ न कंदी तेसि ताईं जेका ही रेट जेके आहिनि उहे अटे जा मथे थींदा वेंदा। जेको अंग अखर जेके साम्हूं अचनि पिया त जेकी 5 किलो अटे जो जेको अघु हुयो पहिरीं 550 रुपया हुयो, हाणे उन 650 रुपया 600 रुपयनि ताईं पहुची वियो आहे। त इहे रेट जेके आहिनि ॾींहों ॾींहुं चढ़ंदा वेंदा हाणे ऐं महांगाई में इज़ाफ़ो थींदो वेंदो। उहो इन जे करे जीअं उहे माफ़िया जेके आहिनि मुनाफ़े खोर जेके आहिनि उहे हाणे निकिरी ईंदा ॿाहिरि ऐं जिन कणिक ज़ख़ीरा अंदोज़ी कई उहे उन्हनि महांगे जेको आहे उहो अटो खपाईंदा ऐं जेके अटे चकियूं आहिनि उहे इन जो जेको आहे उहो फ़ाइदो हासिलु कंदा।
त जेसीं ताईं हाणे कणिक जी सूरत हाल हाणे बहितर न थींदी तेसि ताईं जेको आहे महांगाई में हाणे इज़ाफ़ो थींदो वेंदो ऐं अटे जूं क़ीमतूं ॿिए ॾींहों ॾींहुं चढ़ंदियूं वेंदियूं। सगीर हिकु ॾींहुं अॻु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां फूड सिक्योरिटी बाबति वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर बि मुलाक़ात कई, जंहिंमें इहो तइ थियो हो त ॿाहिरां कणिक न घुराई वेंदी ऐं फूड सिक्योरिटी बाबति क़ौमी पॉलिसी बि सूबनि जी मुशावरत सां तयारु थींदी। अव्हांखे छा थो लॻे त अहिड़नि फ़ैसिलनि ते अमल थी सघंदो? ॾिसो, फूड सिक्योरिटी जो हिन वक़्तु मुल्क में मामिलो हले पियो ऐं क़ौमी पॉलिसी जोड़ण ते बि जेका उहा मशावरत हले पई। त हीउ जेको असल में मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे मुख़्तलिफ़ सलाह मशवरा शुरू कया आहिनि ऐं इन खां अॻु बि जेका आहे उहो सिंध जे ख़ुराक खाते जे अख़्तियारनि सां ऐं ॿियनि सूबनि सां बि जेका उन्हनि मीटिंग कई हुई त हीअ 27 अगस्त 2025 ते ॿाहिरां कणिक घुराइण बाबति जेको आहे उहा हिकिड़ो वीट प्लान 2025 ऐं 26 जो जेको आहे उन ते डिस्कशन थी। त उन ते इहा ॻाल्हि साम्हूं आई, राणा तनवीर साहब जी सरबराही में उहो इजलास थियो हुयो जंहिंमें प्राइवेट जेके मेंबर्स हुया उन इजलास में उन्हनि चयो त हिन वक़्तु जेका बोर्ड वारी सूरत हाल आहे ऐं उनखां पोइ जेको आहे 2 खां 3 मिलियन यानी 20 खां 30 लख मैट्रिक टन जेका आहे उहा ॿाहिरां घुराइणी पवंदी। उन्हनि इहो मुतालबो रखियो छाकाणि जो हिन वक़्तु 47 लख मैट्रिक टन कणिक मुल्क में मौजूदु आहे, जॾहिं त घुर्ज जेका आहे उहा 71 लख मैट्रिक टन आहे। त इन मामले ते मुख़्तलिफ़ गौर वीचार हलनि पिया ऐं सूबनि सां बि जेके उहा सलाह मशवरा जारी आहिनि। काल सिंध जे वॾे वज़ीर सां जेको आहे वफ़ाक़ी वज़ीर फूड सिक्योरिटी राणा तनवीर बि जेको आहे उन मामले ते मुलाक़ात कई, सॼो मामिलो जेको आहे उन ते डिस्कस थियो, जंहिं ते सिंध जे वॾे वज़ीर इहो चयो त असीं सपोर्ट प्राइज़ जेको आहे गुज़िरियल साल मुक़ररु न कई, इन जे करे उन्हनि आबादगारनि जेका उहा दिलचस्पी न वरिती छाकाणि जो सपोर्ट प्राइज़ मुक़ररु न हुजण जे करे सिंध में ऐं उन जे करे ई जेका आबादगारनि तमामु घटि जेका उहा कणिक जी पोखी थी। त ॿुधायो वियो त जेका मुल्क में कणिक जी पोख आहे उहो उन में 6% जेका उहा घटिताई आई। जेकॾहिं सपोर्ट प्राइज़ मुक़ररु थिए हा जीअं हर साल फ़ी मण 4000 रुपया जेको उहो मुक़ररु कयो वेंदो आहे, त ईअं ई गुज़िरियल साल जेको आहे उहो उनजो रेट मुक़ररु सरकारी तौर ते न थी सघियो। त उन जे करे आबादगारनि खे वॾो नुक़सानु थियो। हाणे इहो तइ थियो त इन मामले ते जेका उहा हिकिड़ी क़ौमी पॉलिसी जोड़ी वेंदी ऐं सिंध हुकूमत बि यानी सिंध जे वॾे वज़ीर उन्हनि खे ॿुधायो त जेका सूबे जी घुर्ज आहे उहा 13,85,000 मैट्रिक टन आहे ऐं उनजो एतिरो स्टॉक बि जेको आहे उहो हिन वटि यानी सिंध हुकूमत वटि मौजूदु आहे। सिंध में अहिड़ी का ख़तरे जी जेका का सूरत हाल न आहे, तंहिं करे गॾिजी तौर ते हिकिड़ी क़ौमी जेको आहे उहा पॉलिसी जोड़ियूं था, ॿाहिरियां कणिक न घुराई वञे ऐं उन मामले ते जेको आहे उहो काल डिस्कस बि तफ़सीली थी। वॾी महिरबानी सखीर, अवां फूड सिक्योरिटी जहिड़े अहम मामले ते तफ़सीलुनि खां आगाह कयो। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए इशू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमन खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।